शायद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी हिकु बहितरीनु धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु ज़बरदस्त धमाकेदार मोड़ ते पहुतो आहे। इन्हनि में तव्हांखे हिकु बहितरीनु अपडेट ॾींदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दरअसल दोस्तों हाणे तव्हां ॾिठो जंहिं में क़ासिम वॾो कमु कयो आहे, इन्हनि खे पाण में विड़हाए गुलशेर खे ज़हर ॾेई ऐं जाबर खे बि इहा शइ जी ख़बर आहे। इन्हनि खे मतिलबु इन्हनि जो हिकु नुक़सानु करण जे लाइ हसीना बेगम जे चवण ते वॾी गेम खेॾे वियो आहे। ऐं हिते हसीना बेगम रड़ियूं करे करे पंहिंजे भाइट लाइ रोंदी ऐं ॿियनि ते इहो इल्ज़ाम हणंदी ऐं चाकर खान वारा बि परेशान थी वेंदा। हसीना जो भाइटो मारिजी वियो आहे, कंहिं ज़हर ॾिनी आहे, सिकू ॾिनी आहे या सिकू जे घर वारनि ॾिनी आहे। अहिड़े हिसाब सां हसीना वॾियूं रड़ियूं कंदी, कूका कंदी, यानी जेको घणियूं रड़ियूं करे सम्झो त उहो दिलि सां नथो रहे, उहो मुनाफ़िक़ आहे। हे बि पूरी पंहिंजी मुनाफ़िक़त ॾेखारींदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। अगर अपडेट सुठी लगे तो मेहरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही जो ही चैनल है शायद खुशो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफिज़।